सांगड़ में खबर शामिल क्यों जिते ज़िले में कणक जा ख़रीदारी मरकज़ न खुली सघिया आहिनि जॾहिं त 1 अप्रैल खां कणक ख़रीदारी शुरू करण वारे ऐलान ते अमल न थी सघियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचाई पिया सांगड़ में जिते ज़िले में कणक जा ख़रीदारी मरकज़ न खुली सघिया आहिनि। 1 अप्रैल खां कणक ख़रीदारी शुरू करण वारे ऐलान ते अमल न थियो आहे जॾहिं त ख़रीदारी मरकज़ न खुलण सबबि आबादगार घटि अघ ते कणक विकिरो करण ते मजबूर आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं सांगड़ में जिते ज़िले में कणक जा ख़रीदारी मरकज़ न खुली सघिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सांगड़ में एडी कुंबर खान जी। एडी छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, सिंध हुकूमत ऐं खुराक खाते पारां 1 अप्रैल ऐं 5 अप्रैल खां जेके कणक जे ख़रीदारी जा ऐलान कया हुआ उहे ऐलान ई रहिजी विया। सांगड़ ज़िले जे कंहिं बि नंढे तोड़े वॾे शहर में किथे बि कणक जी ख़रीदारी जो सेंटर न खुली सघियो। कणक जो ख़रीदारी सेंटर न खुलण करे आबादगार ख़ासि करे जेके नंढा आबादगार आहिनि उन्हनि खे वॾो धकु रसियो आहे। आबादगारनि सां जॾहिं आवाज़ टीवी न्यूज़ जी ॻाल्हि ॿोल थी आहे त आबादगारनि दाईंदे चयो त गुज़िरियल साल बि जेको आहे सो सरकारी ख़रीदारी देर सां थी, जंहिंमें असां कणक भुॻड़नि मुठि जेका आहे असां वापारियुनि खे ॾेई छॾी। हींअर जेको गवर्नमेंट तरफ़ां 2000 रुपया कणक जो रेट मुक़ररु कयो वियो आहे, उन आबादगारनि खे 17 खां 1800 रुपया जेको आहे सो वापारियुनि पारां ॾिनो पियो वञे। तंहिं करे आबादगारनि खे 200 खां 300 रुपया फी मण ते धकु रसी रहियो आहे। खुराक खाते सिंध हुकूमत पारां जेके ऐलान कया विया ख़रीदारी सेंटर खोलण जा, उहे सांगड़ ज़िले जे कंहिं बि शहर में अञा ताईं ख़रीदारी सेंटर न खुली सघियो आहे। जी ठीकु आहे एडी, वरी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।